बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, माज़ी जी ख़ूबसूरत तरीन अदाकारा ऐं मॉडल हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते बेअरो मददगार पियल आहे। सिंध कल्चरल डिपार्टमेंट तोड़े हेॾी वॾी इंडस्ट्री मां कंहिं बि माण्हू हुन जी सार न लधी आहे। सिंधी ड्रामा इंडस्ट्री सां तालुक़ रखंदड़ अदाकारा ऐं मॉडल शमा मंगी हिन महिल बीमारी जे बिस्तरे ते बेअरो मददगार पियल आहे। शमा मंगी खे पिते में पथरी ॿुधाई वई आहे। शमा मंगी काफ़ी टाइम खां वठी अदाकारीअ खां परे आहे। को बि रोल न मिलण जे करे अदाकारा शमा मंगीअ जी चुल्हे जी बाहि बि न ॿरी रही आहे। शमा मंगी हिन महिल बीमारी जे बिस्तरे ते आहे। अदाकारा खे सख़्तु माली मदद जी ज़रूरत आहे। अदाकारा शमा मंगी हुकूमत ऐं बिलावल भुट्टो खां इहा अपील कई आहे त खेसि सरकारी ख़र्च ते ऑपरेशन करायो वञे त जीअं हूअ सिहतयाब थी करे इंडस्ट्री में कमु करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघे। अदाकारा शमा मंगी खे पिते में पथरी ॿुधाई पई वञे, जंहिं तहत अदाकारा शमा मंगी खे काफ़ी तकलीफ़ थी रही आहे ऐं हुन जे पिते जे ऑपरेशन जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ अदाकारा शमा मंगी पंहिंजे गवर्नमेंट खे ऐं पंहिंजे कल्चरल डिपार्टमेंट खे गुज़ारिश कई आहे त हुन जी माली मदद कई वञे। दुआ में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।